एक पहिरियों फ़क़ीर हुयो पिनंदो पिनंदो कंहिं जॻह सो मुल्क में पहुतो वञी उते बादशाह जो घर हुजे उन बादशाह खे ख़ैरात घुरी ऐं उन चई त मूंखे नाले इलाज ॾियो जेका ख़ैरात उन अंदरों बानी निकिरी आई उन बानी जे ख़ैरात ॾिनी चईंसि त हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो चई हा अर्ज़ु ॿुधाए मूंखे चई त असांजे घर में हिकिड़ो वणु सुकी वियो आहे उन बानी औरत चई त इन फ़क़ीर खे जेका सो वण खे माना नापा कई असां हिनखे ॾिठो वियो आहे ऐं नापा में हथ लॻा विया आहिनि इन करे वणु सुकी वियो आहे इहो हिनखे फ़क़ीर चई ख़ैर वठी रवानो थियो कंहिं मुल्क में पहुतो वञे कंहिं विलायत में बानी में घर ॻाल्हि कई शहज़ादे सां अर्ज़ु कयो हिन जेका असां फ़क़ीर मूंसां ॻाल्हि करे वियो आहे चई हा की बादशाह सां ॻाल्हि कई आयो बादशाह सां ॻाल्हि कई चई त फ़क़ीर में चई आहे पहिरियों ऐं हे आरा पारा हुयसि चई काॾे वियो चई हिन तरफ़ न वियो ऐं चई त इहो जेको आहे वणु नापा जे करे हा इन फ़क़ीर खे सभु ख़बर हूंदी हाणे इन फ़क़ीर खे पकड़ियो थियो सुबुह सवेल वज़ीरनि खे उथारे घोड़ा तयारु कई ऐं हुन तरफ़ मोकिलियईं पोइ पुछा कराईंदा वञी पहाड़ निकिता वञी फ़क़ीर खे हथु कयो फ़क़ीर खे हथु करे मोटी करे खणी आया बादशाह जो मला फ़क़ीर चयो ॾे ख़बर इहो भला वणु कीअं साओ थींदो हिनजो हाल ॾे चई हा इन वणु साओ इहो थींदो फलाणी विलायत में हिकिड़ो बकरार आहे उनजी ज़ाल आहे उहा अलाह वारी आहे नेक आहे ऐं पाबंद आहे उहा हिनखे भाकुर पाईंदी इहो वणु साओ थींदो चई त हा चई त हल तूं वञ बसि हिननि चयो हाणे फलाणी जाइ हलो हे विया घोड़ा खाए सुबुह ताणी मुंहिंजी पता मुंहिंजी पुछा कराइण की हा दाई बकरार आहे मुंहिंजी दर ते पुछा सॾु कयूं नंढो ॿारु निकिरी आयो की त फलाणो बकरार किॾे अची बाबू बकरी झमकाए वियो आहे ओॾो मोटी अचे चई हा थी शाम मोटी आयो चईंदा बादशाह तोखे घुरायो तुंहिंजी घरवारीअ खे घुरायो आहे चईंदा छा मसइलो छा ॻाल्हि आहे चई पोइ उहा तव्हां हलो त उते ख़बर पवंदी असांखे तव्हां ॾसपन मिलियो आहे अलाह वारे जी हा जी हलो उन्हनि घोड़ा कया घोड़ा तयारु कया वापसि थिया पहुता बादशाह ॿुधो अॻिते प्रदेश जा पर्दो कोई औरत ईंदी हिनखे वठी वञो बानी खे वठी आया बादशाह विया हलिया उन बानीअ खे हुन अलाह वारी औरत चयो त हीअ जेका माण्हू खे करे करे अॻिते वञो उहो जो परे चाह त अॻिते अंदरि वई त हिकिड़ो वणु आहे हीअ त वणु हे आहे त हुन वण खां जेका पंहिंजी मौज लटो लाथो ऐं बुरको लाथो हुन वण खे भाकुर जो वणु उहो अलाह जी कुदरत साओ थी सॼो वणु अॼु वणु साओ थी वियो वञी जेका वण जी चोटी मथे रही थोरी फुट ॿ रही उहा हाणे मिठी सब्जी असांजो अर्ज़ु आहे अर्ज़ु ॿुधाए कहिड़ो आहे त वण में जेका चोटी मथे बीठी आहे उहा अञा सुकल आहे चई त हा इनजो मसइलो ॾिठो ई पहिरीं ॾिठो हिते ख़बर पई इनजो मसइलो इहो आहे त असां वटि आहे माद ॿकरियूं आहिनि उन्हनि जा फर आहिनि छेलियूं आहिनि छेला उनजो मूंखे नर माना छेले जो पेशाब लॻो मुंहिंजे जिस्म खे या मुंहिंजे उज़्बे खे उनजे करे वण जी रोटी आहे सही कान थींदी पोयां थी जे थी त ठीकु आहे न थी त कान थींदी बाक़ी बादशाह इहो वणु साओ थी वियो हाणे कॾहिं बि वण जे वेझो माना न पक माण्हू को बि न अचे ऐं वणु साओ थी वियो उन्हनि पंहिंजे फ़क़ीर खे खयूं ऐं हुन औरत खे पंहिंजे बकरार छॾे आया